मारे कौन बकर थियो अकबर जो सिद्दीक थियो सरवर जंहिंखे भाउ चयो पैगंबर हो जंहिंखे भाउ चयो पैगंबर जन्नत तुंहिंजे लाइ जुड़ी जानी हो मुंहिंजे महबूब मोहम्मद जो हर दुनिया में मच मच नाहे सानी मालिका चयो माशूक जंहिंखे ख़ालिका चयो माशूक ॾिनई नूरानी हो मुंहिंजे महबूब मोहम्मद जो आहे दुनिया में मच मच नाहे सानी इस्लाम ते आयो पढ़ी त मांग बुलायो सखी उस्मान भायो सखी उस्मान भायो नबूवत जी निशानी हो मुंहिंजे महबूब मोहम्मद जो आहे दुनिया में मच मच नाहे सानी मालिका चयो माशूक जंहिंखे ख़ालिका चयो माशूक ॾिनई नूरानी हो मुंहिंजे महबूब मोहम्मद जो दुनिया में मच मच नाहे सानी जानू ॿई प्यारा हसन हुसैन ॿई सुहारा अल्लाह करे भंडारे मुंहिंजे महबूब मोहम्मद जो आहे दुनिया में मच मच नाहे सानी मालिका चयो माशूक जंहिंखे ख़ालिका चयो माशूक ॾिनई नूरानी हो मुंहिंजे महबूब मोहम्मद जो आहे दुनिया में मच मच नाहे सानी उन्हें आई सा पंजे तलबाक पढ़ाई तो संभले की आए भलाई तो संभले की आए भलाई खुदा बख्शगार हकानी हो मुझे महबूब मोहम्मद जो आए दुनिया में मच मच नाहे सानी मालिका चयो माशूक जंहिंखे ख़ालिका चयो माशूक ॾिनई नूरानी हो मुंहिंजे महबूब मोहम्मद जो आहे दुनिया में मच मच नाहे सानी